बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। खुदा ताला तव्हांखे, तव्हांजे माइटनि खे, तव्हांजी औलाद खे पंहिंजे हिफ़्ज़ व अमान में रखे। हर आफ़त, हर तकलीफ़, हर आज़माइश खां पंहिंजे हिफ़्ज़ व अमान में रखे। तव्हांजे रिज़्क़ में, रोज़ी में खुदा ताला हुज़ूर पाक जे सदक़े में बरकत अता फ़रमाए। काफ़ी वक़्त खां पोइ मां जमायत में आयो आहियां ऐं मूंखे निहायत ख़ुशी थी आहे जो असांजी जमायत जी नियाणियूं, छोकिरियूं पढ़ी लिखी खुदा जे फज़्ल करम सां काफ़ी अॻिते वधी वियूं आहिनि। 10-15 ॾींहंनि खां मां जमायत में आहियां। काथे मां ॾिठो जो असांजी जमायत जी छोकिरियूं वकील थी वियूं आहिनि, काथे डॉक्टर आहिनि, काथे टीचर आहिनि ऐं ख़ुदा जी महिरबानी असांजी जमायत जी छोकिरियूं फ़ौज में बि आहिनि ऐं चङी जाइ ते आहिनि। तव्हां पंहिंजे ॿारनि खे हाणे खां ई ज़हन में विझो जो हे मुल्क, हे फ़ौज असांजी पंहिंजी आहे। अगरि असांखे हिन मुल्क सां प्यार आहे, इहो मुल्क असांजो पंहिंजो आहे, त हे फ़ौज बि असांजी पंहिंजी आहे। छो जो इन मुल्क जे करे, पाकिस्तान जे करे ख़ुदा ताला असांखे इज़त ॾिनी आहे। असांजो नालो आहे इन मुल्क जे करे। तव्हां ॾिसो, जंहिं मुल्क जी फ़ौज कमज़ोर आहे, उन मुल्क जी आवाम भी दरबदर आहे। तव्हांखे हर क़ीमत ते पंहिंजी फ़ौज सां गॾु बीहणो आहे, मज़बूत करणो आहे। फ़ौज मज़बूत थींदी त असां सभु मज़बूत आहियूं। काफ़ी वक़्त खां, काफ़ी सालनि खां मां जमायत खे, दोस्तनि खे चवंदो आयो आहियां, अॻिते ज़मींदारी मुश्किल थी वेंदी। छो जे मां 8-10 सालनि खां दोस्तनि खे बि चवंदो आयो आहियां जो मौसम बदिलजे पियो, मौसम बदिली वियो आहे। हाणे कंहिंखे बि ख़बर नथी पए जो कहिड़े मौसम में कहिड़ी पोख कजे। कॾहिं 10,000 रुपया मण आहे, 10,000 मां अची 4,000 ते थो बीहे। जो तव्हां बनी ॿारे ते ख़र्च कयो था, ख़र्चो बि नथो निकिरे। जमायत खां मां पुछंदो आयो आहियां, उन्हनि ॿुधायो साईं साड़ियुनि में असांखे वॾो नुक़सानु पियो आहे। गुज़िरियल साल कणिक में नुक़सानु पियो आहे। कहिड़े टाइम बारिश थी थिए कंहिंखे काई ख़बर न आहे, छो जो मौसम सॼो मटिजी वियो आहे। तंहिंजे करे जेतिरो थी सघे माल धारियो, माल में बरकत भी आहे, आमदनी भी आहे। सॼे साल तव्हां पंहिंजी ज़मींदारी खे ॾिसो,
साल जे आख़िर में हिसाब कयो त माल तव्हांखे वधीक कमाई ॾींदो पंहिंजी ज़मीदारी खां। तंहिंजे करे कोशिशि करे माल हर साल वधायो, इन में बरकत आहे, तव्हांजे कम बि ईंदो। बाक़ी जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो, सलाद शरीफ़ दुरूद शरीफ़ जो विर्त कयो, जमायत जे लाइ, इन मुल्क जे लाइ, दरगाह जे लाइ, पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ हमेशह दुआ घुरो। जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजे ॿारनि जी सोहबत ते, तरबियत ते नज़र रखो। छो जो हिकु दफ़ा अगरि तव्हांजो ॿारु ग़लति सोहबत में अची वियो त तव्हांजे लाइ बि हिकु तकलीफ़ थींदी ऐं पाड़े वारनि जे लाइ बि तकलीफ़ थींदी। ॿारनि खे नज़र रखो, कोशिशि करे छोकिरियुनि खे पढ़ायो। छो जे छोकिरी पढ़ंदी त अॻिते पंहिंजे ॿारनि खे बि संभाले सघंदी, पंहिंजे ॿारनि खे बि पढ़ाए सघंदी। हाणे ज़मींदारी ते जो छड़ो जो बि हले थो, उनखे इहो अंदाज़ो हुजणु खपे जॾहिं वालिद फौत थो थिए पोइ चाहे 5 एकड़ या 50 एकड़ उहो ॿारनि में तक़सीम थी वञे। जॾहिं ॿारनि में विरहाइजी वई त पोइ छा वञी बचंदो। तंहिंजे करे पढ़ाई तमामु ज़रूरी आहे। ज़मींदारी सां गॾु कोई कारोबार करे सघो, उन में बि बरकत आहे। माल धारियो त तव्हांखे वधि में वधि फ़ाइदो आहे। हमेशह दुआ घुराओ, ख़ुदा ताला हुज़ूर पाक जे सदक़े में, पंजतन पाक जे सदक़े में तव्हांखे रिज़्क़ में, रोज़ी में बरकत अता फरमाए। तव्हांजी औलाद खे, नंढनि खे वॾनि जी इज़त करणु सेखारे। तव्हां बुज़ुर्गनि खे, वॾनि खे नंढनि सां कुर्ब ऐं मोहबत जो रस्तो ॾेखारे। जिथे बि असांजा जमायती कोई बि तकलीफ़ में अचे थो त ॿिए जमायती जो फ़र्ज़ु आहे उनजी मदद करे। ऐं पाड़े वारनि जो हमेशह ख़्याल, मोहबत, इज़त ज़रूरी आहे। छो जे तकलीफ़ में, ग़मी में, ख़ुशी में सभिनी खां अॻु में पाड़े वारो थो पहुचे। मिट माइट त कोई परे थो रहे, कोई नौकरी में आहे, कोई कारोबार में आहे। जेसि ताईं मिट माइट अचे, पाड़े वारो हमेशह अॻु में पहुचंदो आहे। तंहिंजे करे पाड़े जो वधि में वधि तव्हां ख़्यालु कयो। छोकिरियुनि खे त ज़रूरु पढ़ायो, लेकिन पोइ असांजी जमायत जा जो छोकिरा आहिनि उहो इम्तिहान वरी नकुल करे था पास कनि, अॻिते छा थींदो? इहो अॻिते हली छा कंदा? छोकिरनि ते बि तवजो ॾियो, लेकिन छोकिरियुनि ते वधि में वधि ॾियो। छो जो छोकिरियुनि खे अॻिते पंहिंजो घर हलाइणो आहे। ख़ुदा तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या अल्लाहुम्मा सल्लि अला इन्नका। ऐ मेरे परवरदिगार, तो अपने हबीब के सदक़े, पंजतन पाक के सदक़े भी फातिमा तो ज़हरा, इमाम हुसैन, 14 करबला, ए मेरे रब्बिल आलमीन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तो हमें कब्र के अज़ाब से बचा, दोज़ख के अज़ाब से बचा। ए मेरे परवरदिगार, अपने हबीब के सदक़े तू हमें कब्र के हिसाब किताब से पनाह में रख। ए मेरे परवरदिगार, हम गुनाहगार हैं, हुज़ूर पाक के सदक़े गुनाह बख्श, हमें जन्नत में जगह अता फरमा। हमारे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा।
तो हमें हर आफत आजमाइश तकलीफ़ से पनाह में रख। ए मेरे परवरदिगार जो उधर बीमार हैं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़े में उनको शफ़ा अता फरमा। ए मेरे परवरदिगार हम गुनाहगार हैं, हमारे गुनाह बख्श, हमें जन्नत में जगह अता फरमा। मेरी जो दुआ है अपने हबीब के सदक़े में कबूल फरमा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।